छो मां राहुल जो पापा लॻा नथो छा? अंकल मुंहिंजो नालो काजल आहे। हाँ ॾाढो सुठो नालो रखियो आहे तुंहिंजे भाउ खे। राहुल। राहुल छा थो मुंहिंजे राहुल खे? अंकल राहुल घर में आहे? न कंपनी जे कंहिं कम सां कंहिं ॿाहिरि वियो आहे। छो तोखे हुन में को ख़ासि कमु हो? हा पर तव्हांखे ॿुधाइण जहिड़ो न आहे। अरे हाँ केरा ये छोकरी ये रोए थी राहुल जा मम्मी। उनखे त गुज़र के कंहिं साल थी विया आहिनि पुट। तव्हां त चुप कयो। मम्मी मां काजल राहुल जी गर्लफ्रेंड ऐं हाणे जेका मां न्यूज़ तव्हांखे ॾियण वारी आहियां न उहा आहे त ॾाढी सुठी पर मूं लाइ ॾाढी ख़राब ॻाल्हि थी पई आहे। तूं सम्झो कोन पुट? तव्हां ई त सम्झी सघो था। छो त तव्हां हिकु माउ आहियो। तव्हां राहुल खे जनम ॾिनो आहे। अरे तरसो पुट ॾाढी चक्कर पई खणी तोखे का ग़लतफ़हमी थी वई आहे। न डॉक्टर कंफर्म कयो आहे। त मां राहुल जी माउ आहियां। न त मां राहुल जे ॿार जी माउ बणजण वारी आहियां। ॾिठे मां टेस्ट मैच खेॾण जी सोचे रहियो हुउसि मुंहिंजे पुट त T20 खेॾे छॾी। पर पुट ही सभु थियो कीअं? हाणे हिन उमिरि में तव्हां यादि ॾियणो पवंदो त ॿार कीअं थींदो आहे। चुप रो न पुट रो न। रोहन त छा कयां मूं इहा न्यूज़ जीअं ई राहुल खे ॾिनी त हू पिंपरी वठी वियो ऐं हाणे वापसि आयो आहे त मुंहिंजो फोन बि नथो खणे। असल पंहिंजे पीउ ते वियो आहे इन करे असांखे पाण जे हिते अचिणो थो पए। हा न त मां हिते छो अचां। हाणे मम्मी तव्हां ई ॿुधायो मां पंहिंजे पप्पा खे कहिड़ो जवाबु ॾींदसि? वो बिल्कुल सच थी चई मूंसां बि साॻियो ई प्रॉब्लम आहे। मां पापा खे कहिड़ो जवाबु ॾींदसि? हा मम्मी तव्हां मूंखे प्रॉमिस कयो तव्हां मूंखे वचन ॾियो त तव्हां मुंहिंजी ऐं राहुल जी शादी कराईंदा। हा प्रॉमिस बच्चे न थई चो कंहिंजो कसम खणा? मुंहिंजो न उनजे इन पीउ जो। हा अरे हरू भरू मूंखे छो था विच में आणो भाई? थैंक यू मम्मी थैंक यू पापा मां पप्पा खे वञी ॿुधायां थी त राहुल जा मम्मी अरे पापा तरसो राज़ी पुट तोखे का ग़लतफ़हमी थी आहे। ये ब्रॉड गेज जी ट्रेन कोने ये नैरो गेज जी ट्रेन आहे। अरे तोखे का ग़लतफ़हमी थी आहे पुट। अरे तव्हां करे छा रहिया आहियो बाबा? ही घर कंहिंजो आहे हिन में रही केरु पियो आहे ऐं भाड़ो केरु पियो वसूल करे? अॼु जो ॾींहुं ई बुरो आहे सभिनी खे मुंहिंजे घर में अची करे मां थियणो आहे। अरे मुंहिंजो घर आहे की न मैटर्निटी हो? अरे भाई असां ॿई थोड़ा ॾींहं अॻु बरसाति में 5 मिंट गॾु भिॼिया हुआसीं। उन सां तव्हां प्रेग्नेंट कीअं था थी सघो भाई? तव्हां हिकु कमु कयो तव्हां वञी करे हॉस्पिटल में पंहिंजो चेकअप वेकअप करायो। थी सघे तो तव्हांजे पेट में को गोलो वोलो थी पियो हुजे। कमाल आहे मां वज़न करण जी मशीन ते चढ़ियुसि कोन 2 रुपए जो सिक्को अंदरि विधुमि कोन मुंहिंजे नाले जी टिकट पाण ई ॿाहिरि अची वई। मुरली असां ॿिन्ही जी शादी थींदी पोइ त मां राहुल जी माउ बणिजी वेंदसि न। अरे पर हाणे इहो मुमकिन न आहे न। छो मुमकिन आहे? अरे बाबा हाणे राहुल हुन छोकिरी खे प्रेग्नेंट करे छॾियो आहे। त छा थी पियो? अरे बाबा हाणे पहिरियों असांखे हुननि जी शादी कराइणी पवंदी न। जे सभिनी खां पहिरीं मां चवंदुसि त पंहिंजे पुट खां पहिरीं मां घोड़ी ते चढ़ण थो चाहियां त माण्हू छा चवंदा? कुझु कोन चवंदा। ॾिसो मां तव्हांखे हथ थो जोड़ियां तव्हां असांजी शादी जी ॻाल्हि खे हमेशह लाइ विसारे छॾियो बसि। मूंखे ख़बर हुई ऐं हाणे त पक थी वई आहे तव्हां में हिम्मत आई न आहे 100% कंफर्म। अरे ॻाल्हि हिम्मत जी न आहे बाबा। इन करे मूं पंहिंजो पाण ई फ़ैसिलो वठी छॾियो आहे। क्या? आई वठो हीअ छा आहे? शादीअ जो कार्ड। ए तरसो बाबा हर कंहिं ॻाल्हि में ईअं रॉकेट वांगुरु स्पीड थोरो ई पकड़ंदी आहे। मूंखां बिना पुछण जे तो मुंहिंजो नालो शादीअ जे कार्ड में बि लिखाए छॾियो। मिस्टर मुरली मां का अहिड़ी जहिड़ी न आहियां जो हिन सां सुभाणे नथा। ही मुंहिंजो ऐं मिस्टर डोडेजा जे शादीअ जो कार्ड आहे। सुभाणे सुबुह जो 12 बजे भोपाल सिंधी एसोसिएशन में मुंहिंजी शादी थियण वारी आहे हुन सां ज़रूरु अचिजो। तू नहीं और सही और नहीं और सही। अचो त सुठो न ईंदा त गोड़ घटि थींदो पर ईंदा त सुठो लॻंदो।